अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। बलूचिस्तान में सिंधी ऑफिसर सईद मेमण अगवा थी वियो आहे। उहो आख़िर कॾहिं बाजियाब थी सघंदो? बलूचिस्तान में सिंध अॻूणे एक्साइज़ एंड टैक्सेशन ऑफिसर अदीबी समाजी शख्सियत सईद मेमण जे अगवा वारो वाक़ियो न रुॻो संदसि ख़ानदान दोस्तनि ऐं सियासी साथियुनि लाइ वॾी परेशानी जो सबबु बणियो आहे, पर हिन सॼे मामले सिंध ऐं बलूचिस्तान जी अवाम में बि बेचैनी ऐं ॻणती पैदा करे छॾी आहे। ॿिनि ॾींहनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि सईद मेमण बाबति अञा ताईं को बि वाज़ह ॾसपतो मिली नाहे सघियो, जंहिंजे करे ख़दशा सवाल ऐं अफ़वाहूं वधीक गहरियूं थींदियूं पियूं वञनि। इतलान मूजिबि सईद मेमण खे खुज़दार रोड बलूचिस्तान तां नामालूम हथियारबंदनि अगवा करे गुम करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ न रुॻो संस वारिस पर सिंध जी सियासी समाजी अदबी इंसानी हक़नि सां लाॻापियल हलक़नि में बि सख़्तु ॻणती पखिड़ियल आहे। सिंध जे अदीबनि कोमप्रस्त कारकुननि ऐं समाजी धुरियुनि हिन वाक़े खे इंतिहाई ॻणती जोॻो क़रार ॾींदे सईद मेमण जी महफ़ूज़ बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। सईद मेमण जो तालुक़ु नौशर फ़िरोज़ जे हिकु अहिड़े ई घराणे सां आहे जेको डिघे अरसे खां सिंध जी सियासी अदबी ऐं समाजी तहरीकनि सां लाॻापियल रहियो आहे। हू सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे मरकज़ी अॻवान डॉक्टर हमीद मेमण जो भाउ ऐं सियासी समाजी अॻवान डॉक्टर क़दीर मेमण जो सौटु आहे। सईद मेमण पाण बि सिर्फ़ु हिकु सरकारी ऑफिसर तौरु न, पर हिकु हसास लेखक, कहाणीकार, अदीब ऐं समाजी शऊर रखंदड़ शख़्सियत तौरु सुञातो वेंदो रहियो आहे। हुन सिंधी अदबी संगत समेत मुख़्तलिफ़ अदबी ऐं समाजी फ़ॉर्मनि ते सरगर्म किरदारु अदा कयो ऐं पंहिंजे लिखणनि वसीले समाजी मसइलनि, क़ौमी सुजाॻी ऐं इंसानी अहसासनि खे उजागर कयो। अहिड़ी शख़्सियत जो अगवा थियणु सिर्फ़ु हिकु फ़र्द या ख़ानदान जो मसइलो न, पर उहो समाज, इल्मी, अदबी ऐं फ़िक्री माहौल लाइ बि इंतिहाई ख़तरनाक पैगाम हूंदो आहे। जॾहिं कलम सां लाॻापियल माण्हू, समाजी शऊर रखंदड़ शख़्सियतूं या सियासी कारकुन पाण खे ग़ैर महफ़ूज़ महसूसु करणु लॻनि त पोइ समाज में ख़ौफ़, ख़ामोशी ऐं बेयकीनी वधणु लॻंदी आहे। हीउ मामिलो रुॻो सिंध जे हिकु फ़र्द जे अगवा ताईं महदूद न आहे, पर उहो सिंध ऐं बलूचिस्तान जे माण्हुनि जे विच में मौजूदु तारीख़ी भाईचारे, सियासी एतमाद ऐं समाजी हमाहंगी सां पिणु जुड़ियल आहे। ॿिन्ही सूबनि जा माण्हू डिघे अरसे खां हिक ॿिए जे ॾुखनि, सियासी जदोजहदनि ऐं क़ौमी हक़नि जे मामलनि में गॾु बीठल रहिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में सईद मेमण जहिड़ी शख़्सियत जो अगवा थियणु माण्हुनि में नवां ख़दशा पैदा करे रहियो आहे। उन करे बलूचिस्तान जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ सियासी ऐं क़ौमप्रस्त पार्टियुनि, इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, बाशऊर धुरियुनि ऐं क़ौमी सोच रखंदड़ सरदारनि ते बि ज़िम्मेवारी आइद थिए थी त हूअ सईद मेमण जी बाज़ियाबी लाइ भरपूर किरदारु अदा कनि। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी चैनल, जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।